अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीन तवल्लव मिनकुम यौमल तक़ल जमआनि इन्नमस्तज़ल्लहुमुश शैतानु बिबअ्विमा कसबू वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम इन्नल्लाह गफ़ूरुन हलीम। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन जो फ़ज़ल है, अल्लाह ताला जो करम है, जो अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे नेमतुनि में तमामु वॾी नेमत ईमान नसीब फरमायो आहे। यानी दिल सां असां इन ॻाल्हि जो इक़रार करियूं था ऐं कयो आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जिन जेको कुझु अल्लाह पाक वटां खणी आया आहिनि, जेको दीन, जेके ख़बरूं, जेके हक़ीक़तूं, जेके अहकामात, उहे सभु ऐं सभ जा सभु हक़ ऐं सच आहिनि। उन में हिकिड़े तिर जेतिरी बि शक जी गुंजाइश कान्हे। इन में क़ुरान पाक सॼो अची वियो, अल्लाह पाक जा सभु अहकामात अची विया, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं, यानी जेको कुझु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ताईं अल्लाह पाक जे तरफ़ां पहुचायो आहे, उहो सभु कुझु हक़ आहे, सच आहे। इजमाली तौर ते इन जो नालो ईमान आहे ऐं तफ़सीली तौर ते आमनतु बिल्लाह व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअथ बअदल मौत। अल्लाह पाक ते ईमान, अल्लाह पाक खे सचो, अल्लाह पाक खे मञण त अल्लाह आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वहदहु ला शरीक लहू आहे, ऐं अल्लाह पाक जे फ़रिश्तनि खे मञण, अल्लाह रब्बुल आलमीन जे किताबनि खे मञण, अल्लाह पाक जे रसूलनि खे मञण, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेका तक़दीर लिखी आहे, मुक़द्दर आहे, उन मुक़द्दर खे मञण त सभु कुझु अल्लाह पाक जे तरफ़ां ई लिखियलु आहे। वल बअस बअदल मौत, ऐं मरण खां पोइ हिकिड़ी ज़िंदगी आहे, मरण खां पोइ जज़ा ऐं सज़ा आहे, हिसाब किताब आहे, ऐं उन खां पोइ हमेशह हमेशह जी ज़िंदगी आहे। इन ते ईमान आणणु। अहिड़े तरीक़े सां आमनतु बिल्लाहि कमा हुआ बिअस्माइही व सिफ़ातिही व क़बिलतु जमीअ अहकामिही इक़रारम बिल लिसान व तस्दीक़म बिल क़ल्ब। यानी ईमान इहो ईमान मुफ़स्सल त ईमान यानी आमनतु बिल्लाहि कमा हुआ बिअस्माइही, जीअं मूं ईमान आंदो अल्लाह ते, जीअं हू आहे पंहिंजे नालनि सां, जीअं अल्लाह ताला पंहिंजो तारुफ़ करायो आहे पंहिंजे क़ुरान पाक में ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलाम में, उन खे मञणु त बिल्कुलु अल्लाह पाक ईअं ई आहे जीअं बयानु कयो वियो। कमा हुआ बिअस्माइही व सिफ़ाती, अल्लाह पाक पंहिंजे नालनि सां ऐं अल्लाह पाक पंहिंजे सिफ़ात सां ईअं आहे। मूं मञो आमनतु बिल्लाहि कमा हुआ बिअस्माइही व सिफ़ातिही व क़बिलतु जमीअ अहकामिही, ऐं अल्लाह पाक जा जेतिरा बि हुक्म आहिनि उन्हनि सभिनी खे मूं दिलि सां क़बूल कयो, दिलि सां क़बूल बि कयुमि, इक़रारम बिल लिसान व तस्दीक़म बिल क़ल्ब, ज़बान सां इक़रार कयुमि ऐं दिलि सां मूं उन्हनि खे सचो मञियो। त इहो ईमान आहे। उन में बुनियादी तौर ते जेका शइ आहे उहा आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मञणु। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञणु माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु ॿुधायो, इहे सभु तफ़सीलूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं, इहे सभु ॻाल्हियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं।
उन सभिनी खे मञणु। हाणे जेतिरी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची महबत हूंदी त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आंदल यानी तमामु तालीमात ते सचो एतिक़ाद थींदो। ऐं जेतिरी सची पक्की महबत हूंदी ओतिरो अल्लाह यानी अल्लाह जो जेको पैगाम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां असां ताईं पहुतो, क़ुरान पाक हुजे या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तालीमात हुजनि, उन्हनि ते अमल करणु आसान थींदो, मञणु बि आसान थींदो सचे तरीक़े सां, ऐं वरी उन ते अमल करणु आसान थींदो। जो त महबत अहिड़ी शइ आहे जेका इंसान खे ताअत ते मजबूर करे थी छॾे। इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीअहु। छो त महबत करण वारो जेको आहे, इश्क़ ऐं महबत करण वारो, उहो पंहिंजे महबूब जो फर्मा बरदार हूंदो आहे। त जेको जंहिं माण्हूअ खे अल्लाह पाक जो जी महबत नसीब थी वञे, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची महबत नसीब थी वञे, त पोइ हुनखे सभु कुझु मिली वियो। छो त इहा सची महबत हुनखे उन्हनि जी ताअत ते मजबूर करे छॾी। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत त दिलि जी शइ आहे, ऐं दिलि इंसान जे कब्ज़े में कोन्हे, त पोइ कीअं दिलि में महबत आणिजे। इन लाइ उलमा फरमायो त दिलि त वाक़ई कब्ज़े में कान्हे, पर कुझु असबाब आहिनि अहिड़ा जेके सबबु बणिजो था वञनि, ज़रियो बणिजो था वञनि कंहिंजा महबत जो। मसलन कंहिं माण्हू जी तारीफ़ कई वञे, कंहिं माण्हू जूं ख़ूबियूं ॿुधायूं वञनि, कंहिं माण्हू जा गुण बयानु कया वञनि, त पोइ ॿुधी 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 उन माण्हू सां महबत थी वञे। उन जा अहसान शुमार कजनि त हिन जा हीअ अहसान आहिनि, हिन जा हीअ थोरा आहिनि, त उन जी महबत पैदा थी वञे। हुन जा कमालात बयानु कया वञनि, हिन जा हीअ कमालात आहिनि, त इन सां महबत थी वञे। त सीरत तय्यबा जेका आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उहा बयानु करण सां छा आहे जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबत वधंदी, ऐं महबत वधंदी त पोइ जेको आहे सो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी आसान थींदी। इन ई बुनियाद ते अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो सिलसिलो शुरू कयोसीं, अञा त हले पियो अल्लाह जी फज़ल सां। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी हाणे आहे त ज़ाहिर आहे यानी 63 सालनि जी ज़िंदगी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला 63 सालनि जी ज़िंदगी अता फ़रमाई। 63 सालनि जी ज़िंदगीअ में छा छा वाक़ियात आहिनि, उनखे बयानु करण जे लाइ ॿियो न भला 63 साल त हुजनि, 63 सालनि जी ज़िंदगी बयानु करण जे लाइ 63 साल हुजनि। उन करे मुख़्तसरनि वॾियूं वॾियूं शयूं, अहम अहम शयूं, थी सघे थो इलाही अहम शयूं रहिजी बि वञनि। इन सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह बयानु हलियो पिए त 3 हिजरीअ में जेको आहे सो ग़ज़वे उहद थियो, ऐं ग़ज़वे उहद जेको आहे उन में जो कुझु बयानु हलियो हो, इन में पहिरीं मुसलमाननि खे अल्लाह पाक जेका फ़तह अता फ़रमाई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको सो अहिड़ी तरतीब बनाई हुई जो जेको उहद जो पहाड़ो आहे उन जे यानी उहो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पोयां हो। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो जंग जो जेको नक्शो बनायो ऐं जेको अंदाज़ो लॻायो, त पाण ॾिठो त पोयां वारो जेको पासो आहे इहो जेको अहम पासो आहे। इते को अहम दस्तो बीहारजे ऐं असां अॻियां हूंदासीं त पोयां जेकॾहिं हू हमिलो कनि फिरी करे पोयां, त पोइ ओॾां असांजा दिफ़ा करण वारा मौजूदु हुजनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 माण्हुनि जो 50 सहाबा जो हिकिड़ो दस्तो उते बीहारियो, जंहिंमें जेको आहे सो हज़रत अब्दुल्लाह इब्न जुबैर रज़ी अल्लाह ताला खे पाण अमीर मुक़ररु फ़रमायो ऐं उन्हनि खे पाण फ़रमायो त हिते ॼमी बीहो, हिदायत ॾिनियूं, ऐं पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशग़ूल थी विया। ऐं जीअं ई हमिलो थियो त फ़तह थी वई,
काफ़िर वठी भॻा। हाणे काफ़िर भॼंदा वञनि ऐं पोयां माल गनीमत हो, उहो माल गनीमत जमा पियो थिए। त हू जेके साथी हुआ हज़रत अब्दुल्ला इब्ने जुबैर रज़ी अल्लाह ताला जा, उन्हनि चयो त जेको तो अमीर साहब हाणे त बसि माना असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहारियो हो, मक़सदु इहो हो हुज़ूर जिन जो त जेसि ताईं फ़तह नथी थिए तेसि ताईं तव्हां बीहो। ऐं फ़तह थी वई आहे, हाणे त हलो त गनीमत जमा करियूं। हालांकि गनीमत जो माल जो इहो हूंदो आहे त जंहिं माण्हू जेका शइ खई उहा उनजी थी वञे, ईअं कोन हूंदो आहे। जेको माण्हू उहा जेका शइ खणे थो उहा उनजी थी वई, ईअं कोन्हे, बल्कि उहो जमा खणी अची जमा कराईंदो आहे। पोइ जेॾीमहिल सॼो माल जमा थी वेंदो, उन खां पोइ जेॾीमहिल मुकमल तौर ते फ़तह थी वई, हाणे तक़सीम जो मामिलो ईंदो त 5 हिसो उन मां ख़ुमुस निकिरंदो। उन ख़ुमुस जा अलॻि अहकामात आहिनि। 10 सिपारे जे इब्तिदा में अल्लाह रब्बुल आलमीन जेको थो इन जा अहकामात बयानु कया त उन ख़ुमुस खे कीअं ख़र्चु करिणो आहे। 5 हिसो, बाक़ी 4-5 हिसा जेका आहिनि उहे गानिमीन में तक़सीम थींदा आहिनि, माना जेके यानी मुजाहिद आहिनि उन्हनि में तक़सीम थींदा आहिनि। त ईअं कोन्हे त जेको माण्हू खणंदो उहा शइ उनजी आहे, जो हिननि सोचो हुजे त भई उहो माण्हू असांखे वधि में वधि असां खणूं, न, उहो क़ाइदो इहो ई आहे त खणी जमा कराइणो। पर हुननि चयो त बसि जमा था करियूं, माना हाणे हिते जी जेके ज़िमेदारी असांजी ख़तमु थी। अमीर साहब रोकियो उन्हनि खे, चवंदा न तव्हां न वञो, पर हुननि ॻाल्हि कान मञी। अलाह जो शान, अमीर ऐं उन सां गॾु 10 खन माण्हू उते ॼमिया वेठा हुआ। हुतां जेॾीमहिल काफ़िर जेके हुआ उन्हनि जो जेको ओॾीमहिल सरदार उहो त अबू सुफ़ियान हो, पर उन्हनि जो हिकिड़ो वॾो जेको आहे कमांडर उहो ख़ालिद बिन वलीद बि हो, अञा मुसलमान कोन थिया हुआ। उन भॼंदे भॼंदे हिकिड़े पासे थोरो अंदाज़ो लॻायो, हीअ जेका जॻह आहे इहा ॾाढी अहम आहे ऐं उहा ख़ाली आहे, सिर्फ़ु 10-12 के माण्हू बीठा आहिनि। हुन पोयां वठी लश्कर खे ऐं उतां अची हमिलो कयो। हीअ जेके हुआ हज़रत अब्दुल्ला इब्ने जुबैर रज़ी अल्लाह ताला वारा, इन्हनि ॼमी करे मुक़ाबिलो कयो, पर हू लश्कर जो लश्कर हो। हीअ 10-12 माण्हू किथे सभु कटिजी विया, शहीद थी विया। उन खां पोइ हीअ अॻियां वधियो, हू जेको लश्कर भॻो पिए उहो उतां वधियो त मुसलमान विच में अची वियो ऐं का ख़बर कान्हे पई छा पियो थिए। ऐं हज़रत मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला हिकिड़ो सहाबी आहे, उन जी शक्ल शबाहत जेका हुई, चहिरो उहो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे सां मिलंदो हो। कुझु चहिरे में हज़रत मुसाब रज़ी अल्लाह ताला शहीद थी विया। त हिकिड़े माण्हूअ ऐलान कयो काफ़िर त क़ुतिल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी वियो। ऐं बाज़ रिवायतुनि में चए थो त शैतान जेको आहे उहो आवाज़ु लॻायो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया। पहिरीं खां जेका हीअ कैफ़ियत पैदा थी हुई, इन में परेशानी थी, पर सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सभिनी खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी मुहबत हुई, एतिरी मुहबत हुई जो हींअर सोचे बि कोन थो सघे केरु माण्हू कंहिं सां एतिरी मुहबत जो, जेका हिकिड़े सहाबीअ खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्तीअ सां मुहबत हुई, हींअर सोचे कोन थो सघिजे त को इंसान कंहिं इंसान सां एतिरी मुहबत करे सघे थो। अल्लाह पाक उन्हनि जे दिलनि में एॾी मुहबत भरे छॾी हुई। हाणे जेॾीमहिल हुननि इहो ॿुधो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहीद थी विया, त हुननि जा सभु हौसला जेके हुआ उहे जवाबु ॾेई विया। सफ़ा उन्हनि जी हिमत, के त जंग मैदान छॾे विया हलिया, के जेको आहे सो हिकिड़े पासे बीह रहिया हैरान वाइड़ा जहिड़ो का ख़बर कान थी पए ऐं अजीब कैफ़ियत हुई। पर उन जे बावजूदि बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसपास जेको आहे सो माण्हू मौजूदु हुआ, सहाबा अजमईन, पर केतिरनि जो इहो बि हाल थियो। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिफ़ा में
हिफ़ाज़त में मौजूदु हुआ। एतिरे में जेको आहे सो सभिनी सभु नज़रूं जेके हुयूं सहाबा जूं उहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तलाश पियूं कनि त किथे नज़र अची वञनि, हीअ ख़बर पए त कूड़ी आहे। एतिरे में जेको आहे सो हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला जी नज़र हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पई। उन्हनि यकदमि ज़ोर सां चयो त हीअ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह आफ़ियत सां हयात मौजूदु आहिनि। सहाबा खे ऐलान कई। इहो जीअं ऐलान सहाबा ॿुधो त सभु जा सभु उन ई पासे जंहिं पासे हुन ऐलान बि कयो त हिते आहिनि सभु सहाबा त उन जी तरफ़ आया, पर काफ़िरनि जेॾी महिल इहो ॿुधो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन पासे आहिनि त काफ़िरनि बि ॿियनि पासनि खां हमिलो छॾे उन ई पासे जेको आहे सो ज़ोर लॻायो हमले जो। छो त हुननि जो सभिनी खां पहिरीं जेको हो टारगेट हो, सभिनी खां पहिरीं जेको हदफ़ हो उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ। सो हुननि सभिनी जेको आहे उन तरफ़ हुननि जो हिकिड़ो सरदार हो, पहलवान हो वॾो, अब्दुल्ला इब्न क़िमिया, उहो सफ़ूं चीरींदो ऐं उन अची पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तलवार आई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि जेका हुई लोह जी टोपी उहा पातल हुई, उन ते धकु लॻो, उन जूं जेके कड़ियूं आहिनि उहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यानी दिमाग़ मुबारक में मथे मुबारक में घिरी हुई, ज़ख़्मी थिया। ऐं पोयां उन्हनि हिकिड़ो खॾो हो जेको काफ़िर इन ई लाइ खोटे रखियो हो त मुस्लमान हिन में किरनि। बहरहाल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन में किरी पिया। यकदमि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु अॻियां वधिया त इहे जेको ज़ख़्म आहे इन मां इहे कड़ियूं कढां। त हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो, कसम ॾेई हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला खे त तव्हांखे अल्लाह जो कसम आहे हीअ ख़िदमत मूंखे ॾियो, इहा ख़िदमत मूंखे करणु ॾियो। हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला जेको आहे अॻियां वधिया ऐं उन्हनि हथ सां कढण जे बदिरां पंहिंजे वात सां यानी पंहिंजे ॾंद सां करे उन कड़ीअ खे छिकियो त ॾंदु जेको उहो टुटी पियो, कड़ी बि ॿाहिरि अची वई। हाणे जेॾी महिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ॾिठो त हीअं थियो, हिननि जो ॾंदु टुटी पियो, त वरी हज़रत अबू बकर अॻियां वधिया। वरी अबू उबैदा बिन जर्राह जो आउं तव्हांखे कसम थो ॾियां त मूंखे इहा ख़िदमत ॾियो। वरी हुननि जेको आहे वरी जेको तो वात विझी ऐं ॿिए ॾंद सां जेको आहे सो हुनखे छिकियो त उहा ॾाठ बि जेका आहे उहा किरी पई, पर ॿी बि जेका कड़ी उहा बि कढी वरितनि। अहिड़े तरीक़े सां सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते झुकी विया ऐं ढाल बंधी विया। ढाल बंधी होॾां तलवारूं तीरनि जा जेके सभु हमला सभु आया पे। हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला पंहिंजे हथ सां मुक़ाबिलो कयो, सॼो हथु कटिजी किरी पियो। ईअं जेको आहे सो सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजियूं जानियूं पेश करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ काफ़िरनि हमलो कयो, काफ़िरनि जे जथे पाण फरमायो केरु जेको आहे सो मूंखे बचाईंदो, केरु जेको यानी हिफ़ाज़त कंदो। त हज़रत ज़ियाद इब्न सकन हिकिड़ो सहाबी पंहिंजे 4 साथियुनि सां गॾु अॻियां वधियो। 5 ई कटिजी विया, पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बचाए वरितो। हिकिड़े पासे खां जेको आहे सो हिन जो जथे जो जथो मेड़ जो मेड़ो काफ़िरनि जो आयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको माण्हू हिनखे हटायो जन्नत में मुंहिंजो साथी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु अॻियां वधिया, अकेले सिर उन सॼे खे हटाए छॾियो। उन खां पोइ वरी ॿिए पासे खां हमिलो थियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मुंहिंजी हिफ़ाज़त करे उहो जन्नत में मुंहिंजो साथी। वरी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अॻियां वधिया ऐं हिकिड़ो अकेले ई जेको उन सॼे जेको जथे खे हटाए छॾियो। अहिड़े तरीक़े सां 3 दफ़ा थियो। 3 दफ़ा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला उनखे ईअं जेको सहाबा मुख़्तलिफ़ जंहिंखां जेतिरी यानी क़ुर्बानी हुई, जंहिंखां जेतिरी उन खां वधीक उन जेको आहे उहो कई। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बहरहाल मुंतक़िल कयो वियो ऐं इहो वाक़ियो थियो। इन में वॾा सबक़ आहिनि जेके अल्लाह रब्बुल आलमीन सूरह आल इमरान में जेको आहे सो सूरह आल इमरान में कई आयतूं अल्लाह ताला नाज़िल फरमायूं इन जे बारे में। ॾिसो इन में सबक़ छा आहे? सबक़ इहो आहे त
हुजूर पाक बदर में अल्लाह रब्बुल आलमीन शानदार फतह अता फरमाई। और कीअं? और अल्लाह पाक ते तवक्कुल। तवक्कुल छाखे चइबो आहे? तवक्कुल चइबो अल्लाह पाक ते भरवसो, अल्लाह पाक ते एतमाद, अल्लाह जे वाइदनि ते इत्मीनान। अल्लाह कंदो, अल्लाह पूरो कंदो। असबाब खे इख़्तियार करणो आहे, असबाब जेके आहिनि उनखे इख़्तियार करणो आहे। असबाब खे छॾण जो नालो तवक्कुल कोन्हे। असबाब इख़्तियार करणा आहिनि, जाइज़ असबाब, नाजाइज़ खे हथु कोन्हे लॻाइणो। नाजाइज़ खे हथु लॻाई, नाजाइज़ में वियो, माना हिन में तवक्कुल आहे ई कोन। नाजाइज़ जे वेझो न वञिणो आहे, जाइज़ खे, जाइज़ जेको असबाब इख़्तियार करे नतीजो अल्लाह ते छॾिणो आहे। नतीजो जेको अल्लाह पाक फ़ैसिलो कंदो अल्लाह ई कंदो। एतमाद उन पंहिंजी तदबीर ते न करे, पंहिंजे हुन ते न करे। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो पूरो एतमाद अल्लाह पाक ते। 313 हुआ, होॾां 1000 हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन ते एतमाद हो। थोरो घणो जेको असलो हो, चंद के तलवारूं हुयूं, चंद के हिकिड़ो ॿगो घोड़ो हो, बाक़ी जेको सो पैदल हुआ। अहिड़ी कैफ़ियत हुई जो पेरनि में जुतियूं बि कोन हुयूं। पाण कपिड़ो पूरे तरीक़े सां जिस्म ढकण जे लाइ कपिड़ो बि कोन हो, पैदल। पर अल्लाह पाक ते एतमाद हो। अल्लाह जे हुक्म ते हलूं था, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलूं था, अल्लाह पाक असांखे कामयाबु कंदो। अल्लाह कयो, अल्लाह रब्बुल आलमीन कामयाबु कयो। कामयाबु छा? अहिड़ी कामयाबी अल्लाह ताला ॾिनी जो रहती दुनिया ताईं यादि रहंदी। अहिड़ो अल्लाह पाक जेको अहिड़ी अल्लाह ताला सोभ ऐं फतह अता फरमाई। हिते छा थियो जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी ॻाल्हि जी बज़ाहिर मुखालफ़त थी वई। उन जे करे खटियल जंग ऐं फ़ैसिले वारी उन में जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन ॾेखारियो त ॾिसो मुसलमानो, जेॾी महिल तव्हां अल्लाह ते तवक्कुल कंदव, अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि ते हलंदव, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलंदव, त पोइ तव्हांजी कामयाबी आहे। पोइ छा बि हुजे, कहिड़ा बि हालात हुजनि, कामयाबु आऊं तव्हांखे कंदुसि। हीअ पूरी काइनात जेका आहे उहा सॼी अल्लाह रब्बुल आलमीन जे इरादे में जकड़ी पई आहे। का शइ नफ़ो ॾियण वारी कान्हे, का शइ नुक़सानु ॾियण वारी कान्हे, का शइ इज़त ॾियण वारी कान्हे, का शइ ज़िलत ॾियण वारी कान्हे। कंहिं में को असरु कोन्हे। असरु अल्लाह जे हुक्म में आहे। अल्लाह फरमाए थो जेॾी महिल आऊं राज़ी थींदुसि न, तव्हांजे लाइ राज़ी थी करे ऐं कामयाबी जो फ़ैसिलो करे छॾींदुसि, त दुश्मन बि तव्हांखे ईअं कमु ईंदो जीअं दोस्त बि न अचे। ज़हर बि तव्हांखे उहो फ़ाइदो ॾींदो जेका दवा बि न ॾे। छो त हिन काइनात में हले मुंहिंजी थी, ऐं जीअं चाहींदुसि ईअं थींदो। ऐं अल्लाह खे राज़ी करण जो तरीक़ो छा आहे? अल्लाह पाक जा हुकुम ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा। पंहिंजी न हलायो, पंहिंजे नफ़्सनि जे तरीक़े जेको ख़्वाहिशुनि ते न हलो, हराम जे तरफ़ न वञो। अल्लाह खे, अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म खे अॻियां रखो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अॻियां रखो, पोइ एतमाद करियो अल्लाह रब्बुल आलमीन ते। अल्लाह ताला तव्हांखे कामयाबु कंदो। त इहा अल्लाह रब्बुल आलमीन जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु आहिनि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती मौजूदु आहे, सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन मौजूदु आहिनि। पर अल्लाह पाक खे इहो सबक़ु सेखारिणो हो त ॾिसो, हर वक़्तु तव्हांखे इहो ॾिसणो आहे त कंहिं बि मौक़े ते अल्लाह जे हुक्म जी का ख़िलाफ़ वर्ज़ी त कान थी थिए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जी ख़िलाफ़ वर्ज़ी त कान थी थिए। जे थी त पोइ सम्झो त मदद कान ईंदी। पर जेकर कान पई थिए त पोइ क़तई नज़र इन ॻाल्हि जे जो तव्हांजो तादाद घटि हुजे, क़तई नज़र इन ॻाल्हि जे जो तव्हां वटि हथियार न हुजनि या घटि हुजनि, क़तई नज़र इन ॻाल्हि जे जो तव्हां क़ुवत में घटि हुजो, पर अल्लाह पाक जी जेॾी महिल मदद अची वेंदी त बसि कमु थी वेंदो। हिकिड़े जंग जे मौक़े ते हज़रत ख़ालिद इब्न वलीद रज़ी अल्लाह ताला हुआ साम्हूं, त जेके अॻियां हुआ काफ़िर, उन्हनि जो तमामु वॾो तादाद हो। त हिकिड़ो मुस्लमान हो, उन ॾिठो, उन चयो त काफ़िर त केॾा आहिनि, ऐं मुस्लमाननि खे ॾिसी चईं त मुस्लमान त केतिरा थोरा आहिनि।
हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अमीर हुआ, उन्होंने चयो काफ़र त केतिरा थोड़ा आहिनि ऐं मुस्लमान त केॾा आहिनि। पोइ फ़रमाइनि त ॾिस जझा उहे कोन्हनि जिन सां अल्लाह जी मदद न हुजे, भले जझा हुजनि पर अल्लाह जी मदद कोन्हनि त उहे थोरा आहिनि, ऐं थोरा उहे कोन्हनि जिन सां अल्लाह जी मदद गॾु आहे। उहे थोरा हूंदे बि जझा आहिनि ऐं हू जझा हूंदे बि थोरा आहिनि। अहिड़े ई मौक़े ते हिकिड़े सहाबी ॾिठो साम्हूं समुंड अची वियो। समुंड बहरैन जी जेको त बहरैन जो जिहाद हो, सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन रवाना ते थिया। बहरैन वारनि छा कयो, चवनि विच में जेको त समुंड आहे, हुननि जो समुंड पार कीअं कंदा? असां जेके जहाज़ ॿेड़ा ऐं जेके ॿेड़ियूं आहिनि, इहे सभु खणी पाण वटि था कब्ज़ो करे छॾियूं, अची कोन था सघनि, अची कोन था सघनि। सहाबा जो जेॾी महिल लश्कर उते पहुतो त हाणे ॾिसे त ॿेड़ी त का बि कान्हे। त हिकिड़े चयो त समुंड, त अमीर चयो त हाज़िहिल क़तरत, हीउ जेको फुड़ो आहे न पाणीअ जो, समुंड खे चई हीउ फुड़ो आहे पाणी जो, हीउ फुड़ो पाणीअ जो असांखे कहिड़ो ॿोड़ींदो, हीउ फुड़ो पाणीअ जो असांखे ॿोड़ींदो। अल्लाह जो नालो वठो, असां अल्लाह जे रस्ते में निकिता आहियूं, अल्लाह जो नालो वठो ऐं समुंड में हलिया वञो। अल्लाह जो शान, अल्लाह पाक समुंड खे उन्हनि जे अहिड़ो मुसखर करे छॾियो। साहबा फरमाईंदा असांजे घोड़नि जूं जेके टापूं आहिनि उन मां ईअं आवाज़ पिया आयो जीअं सख़्तु ज़मीन ते पिया हलनि, हालांकि हेठां समुंड आहे। जेॾीमहिल हुननि साम्हूं बीठा हुआ, हुननि ॾिठो त फ़ारसी हुननि जी ज़बान हुई। हुननि चयो दियो आमदन, दियो आमदन, दियो आमदन। अड़े हीअ देव अची विया, देव जिन आहिनि, इहे इंसान थोरी आहिनि। असां त ॿेड़ियूं ऐं ॿेड़ा जेके आहिनि उहे सभु पाण वटि क़ाबू करे रखिया हुआ, त हाणे अची कोन था सघनि। पर हीअ त माॻी घोड़नि समेत जेको आहे समुंड ते सवार थी विया ऐं समुंड हिनखे ॿोड़े ई कोन पियो। हीअ पोइ इंसान थोरी आहिनि, हीअ त के देव आहिनि, के जिन आहिनि। त करण वारी ज़ात अल्लाह पाक जी आहे, करण वारी ज़ात अल्लाह पाक जी आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुशि थिए थो, ख़ुशि थियण जे लाइ अल्लाह ताला दीन ॾिनो। हिते असां वटि पिया चवंदा आहिनि साईं अल्लाह अलाए कहिड़ी शइ में राज़ी, मायूं बि चवंदियूं आहिनि, माण्हुनि जे ज़बान ते हिकिड़ो इहो जुमिलो अची वियो आहे त साईं अल्लाह ख़बर कान्हे अल्लाह अलाए कहिड़ी ॻाल्हि में राज़ी। बाबा ईअं कोन्हे त ख़बर कान्हे अल्लाह अलाए कहिड़ी ॻाल्हि में राज़ी, अल्लाह ख़बर ॾिनी आहे त आऊं हिननि शयुनि में राज़ी आहियां। इहा बि अल्लाह ख़बर ॾिनी आहे त आऊं हिननि शयुनि में नाराज़ आहियां। इहो तव्हां कीअं था चओ त अल्लाह अलाए कहिड़ियुनि शयुनि में राज़ी? न, अल्लाह पाक क़ुरान पाक में फ़रमाए छॾियो आहे। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छाजे लाइ मोकिलियो? अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन ई लाइ त मोकिलियो त असांखे इहो ॿुधाए त अल्लाह ताला हिननि ॻाल्हियुनि में राज़ी आहे ऐं हिननि ॻाल्हियुनि में नाराज़ आहे। तव्हां ईअं कीअं था चओ त अल्लाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी? अल्लाह त बयानु करे छॾियो। बाक़ी इहो त हाणे तव्हांजो आहे त तव्हां हुन ते अमल करियो। पोइ अल्लाह तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियो आहे त आऊं हिन ज़िंदगी हीअ जेके आमाल आहिनि हुन सां राज़ी थियां थो। जेॾीमहिल बादशाहनि जो बादशाह, शहनशाहनि जो शहनशाह, काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़, उहो जेॾीमहिल राज़ी थी वञे न, पोइ बसि पोइ परवाह ई कान्हे। पर हींअर जेको असां परेशान आहियूं, हींअर जेका मुसलमाननि जी हालत आहे, उन जी वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा आहे त असांजे अंदरि पूरो दीन कोन्हे, दीन कोन्हे। नमाज़ जो हाल ॾिसो, नमाज़ यानी कलमे खां पोइ वॾे में वॾी शइ नमाज़ आहे, ईमान खां पोइ वॾे में वॾी शइ नमाज़ आहे। नमाज़ जो छा हाल आहे साईं? नमाज़ जो असां छा हाल कयो आहे? पोइ असांजी कीअं मदद थिए? पोइ छा थो थिए जो इन्हनि गुनाहनि जे करे, इन्हनि फ़राइज़ खे छॾण जे करे, इन्हनि हराम में मुलवस थियण जे करे पोइ छा थो थिए? दुनिया जूं मुसीबतूं थियूं अचनि, दुनिया जी मुसीबतूं थियूं अचनि, परेशानियूं, तकलीफ़ूं, ॾचा, झेड़ा, नफ़रतूं, बेबरकतियूं। रोए थो, डोड़े थो, हेॾां मुंहुं हणे थो, हेॾां मुंहुं हणे, पर इहो कोन थो सम्झे त असुलु सबबु छा आहे।
असुल सबब मुझे अल्लाह जो नाराज़ पो आहे। जेसीं ताईं उन सबब खे नथो सुञाणी ऐं जेसि ताईं उन जो को तदारुक नथो करी ओसि ताईं इहो मसइलो हल कोन थींदो। भले वबाउनि जूं ॻाल्हियूं हुजनि, भले बीमारियूं हुजनि, भले ज़ालिम हुक्मरान हुजनि, भले महांगाई हुजे, भले छा बि हुजे, उनवान बदिलजंदा रहंदा, पर मुसीबत जेका आहे मुख़्तलिफ़ शक्लूं सूरतूं इख़्तियार करे ईंदी रहंदी जेसि ताईं रब नाराज़ आहे। इन सभिनी जो हिकिड़ो ई हल आहे, उहो आहे अल्लाह पाक जे तरफ़ रुजू करियूं, पाण करियूं, ॿियनि खे करायूं। रुजू छा आहे? अल्लाह जे तरफ़ तौबा करियूं, सची तौबा करियूं। या अल्लाह असांखे मुआफ़ फरमा, असां तौबा था करियूं। ऐं पोइ जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी खे ठाहियूं। पहिरीं फ़राइज़ आहिनि, मसलन नमाज़ अहिड़ी शइ आहे जो असां हिकिड़ो माण्हू मुस्लमान आहे, नमाज़ कोन पियो पढ़े, नमाज़ शुरू करे पढ़े पियो, पूरी कोन थो पढ़े, पूरी पढ़े पियो, सही तरह सां कोन पियो पढ़े, सही तरह सां सिखे। ऐं इहा नमाज़ अहिड़ी शइ आहे जो इहा नमाज़ इस्तेदादी शइ आहे। इहा इंसान जे अंदरि जेका आहे कुवत पैदा कंदी ॿियनि अहकामात ते हलण। जेको माण्हू सुठे तरीक़े सां नमाज़ जो पाबंदियूं ऐं अल्लाह खां रोज़ तौबा करियूं, या अल्लाह असांखे मुआफ़ फरमा। छो त हीअ दुनिया जी ज़िंदगी वरी बि गुज़री वेंदी, वरी बि कटिजी वेंदी। ख़ुशियुनि में कटिजे या ॾुखनि में कटिजे, राहतुनि में कटिजे या बेचैनियुनि में कटिजी वरी बि वेंदी, ख़तमु थियणी आहे। जीअं बर्फ़ ॻरणी आहे ईअं ज़िंदगी ख़तमु थियणी आहे, अल्लाह पाक वटि वञिणो आहे। पर हिते जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे थोरियूं आहिनि ऐं होॾां जूं जेके तकलीफ़ूं आहिनि तमामु वॾियूं आहिनि। उन करे अल्लाह पाक जे साम्हूं तौबा करे अल्लाह खां तौफ़ीक़ घुरिजे। ओ अल्लाह पाक आहे जेको असां मां हर हिक सां असांजे माउनि खां करोड़ें दफ़ा वधीक मुहबत करे थो, करोड़ें दफ़ा वधीक मुहबत करे थो। उन माउ खे राज़ी करणु केॾो आसानु आहे, माउ खे ख़ुशि करणु केॾो आसानु आहे। पर उहा ज़ात जेका करोड़ें माउनि खां वधीक मुहबत करे, 70 जो अदद जेको आहे उहो तक़सीर जे लाइ, तहदीद जे लाइ कोन्हे। माना जेको ॿुधायो वियो त अल्लाह पाक बंदे सां 70 माउनि खां वधीक मुहबत, माना तमामु घणी मुहबत आहे। माउ जी मुहबत अल्लाह जी मुहबत जे मुक़ाबले में का शइ कान्हे। जीअं फुड़ो समुंड जे मुक़ाबले में का शइ कोन्हे, ईअं अल्लाह पाक जे मुहबत जे मुक़ाबले में माउ जी मुहबत का शइ कान्हे। जेका ज़ात एतिरी असां सां मुहबत करे थी उनखे राज़ी करणु केॾो आसानु। उहो छा? तौबा ऐं अल्लाह जे तरफ़ रुजू। या अल्लाह असांजो ॿियो को जेको आहे सो घस कोन्हे, ॿियो को सबील कोन्हे, ॿियो को आसरो कोन्हे। या अल्लाह तोखां सवा असां तौबा करियूं था, असांजी तौबा खे बि सचो पको बना ऐं असांजे लाइ तौफ़ीक़ अता फरमा। असांखे तौफ़ीक़ जो दरवाज़ो खोल, असांखे हिम्मत ॾे, तौफ़ीक़ ॾे। असां तुंहिंजे हुक्मनि ते हलूं, तो जेका शरीयत तो पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां असांखे अता फरमाई आहे, असां उन ते हलूं। असांजी इन में मदद फरमा। पर रस्तो इहो आहे, इन ॻाल्हि उहा ॻाल्हि असांखे अॼु सम्झ में अचे, साल खां पोइ सम्झ में अचे, 10 सालनि खां पोइ सम्झ में अचे। रस्तो इहो आहे, घस इहो आहे, इन खां सवाइ ॿियो को घस आहे ई कोन। जॾहिं बि असांजा उम्मत मुस्लिमा जा हालात जेकॾहिं बदिलजंदा त इन हिकिड़े जेको आहे सो रस्ते खां बदिलजंदा, ॿियो को रस्तो कोन्हे। हिते हिननि मसाइल में निकिरण जो ॿियो को रस्तो कोन्हे। अल्लाह ताला मूंखे बि हिन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, पाण सभिनी खे हिन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ करो। या रहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन।
रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा, असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमा, असांखे पूरी उम्मत खे तौबतुन नसूहा जी तौफ़ीक़ अता फ़रमा, असांखे पूरी उम्मत खे तौबतुन नसूहा जी तौफ़ीक़ अता फ़रमा, असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह तरबियत फ़रमा, असांजी पूरी उम्मत मुस्लिमा जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह तरबियत फ़रमा, ॿिन्ही जहान जो ख़ुशि में राहत नसीब फ़रमा, ॿिन्ही जहान जे तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां असांजी पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फ़रमा, तमामु वबाउनि खां या अल्लाह हिफ़ाज़त फ़रमा, तमामु बीमारुनि खां शिफ़ा नसीब फ़रमा, जेके बीमार आहिनि खे शिफ़ा नसीब फ़रमा, या अल्लाह आफ़ियत नसीब फ़रमा, जेके परेशान हार आहिनि उनखे परेशान खां या अल्लाह निजात अता फ़रमा, कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जी सूरतूं पैदा फ़रमा, औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फ़रमा, औलाद वारनि जे औलाद खे साले फ़रमा, या अल्लाह आफ़ियत वारो मामिलो फ़रमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा, पंहिंजे अहकामात ते पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारनि तरीक़नि ते या अल्लाह हलणु असांजे लाइ आसान फ़रमा, या अल्लाह पंहिंजे दीन ते हलणु आसान फ़रमा, असांजे दिलनि जो रुख़ या अल्लाह पंहिंजे ग़ैर खां हटाए पंहिंजे ज़ात पाक जे तरफ़ करे छॾ, या अल्लाह असांजे दिलनि जो रुख़ पंहिंजे ज़ात पाक जे तरफ़ करे छॾ, असांजे लाइ या अल्लाह पंहिंजे रस्ते ते हलणु आसान फ़रमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ आसान फ़रमा, या अल्लाह जिन जिन भाउरनि भेणुनि दुआउनि जे लाइ चयो या दुआउनि जी या अल्लाह उमीद रखनि था पंहिंजे फ़ज़्ल करम सां असांजी दुआउनि में उन्हनि खे शामिल फ़रमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।